वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त जादू टोणे सां न पर मुल्क मेहनत सां तरक्की कंदो। दहशतगर्दी मुआशी तरक्की जूं कोशिशूं गॾोगॾु नथियूं रही सघनि। क़ौम में ॿधीअ जो माहौल क़ाइम थियण ताईं मुल्क तरक्की न करे सघंदो। अमुन इतिहाद जो माहौल क़ाइम करणो पवंदो। बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में दहशतगर्दी थी रही आहे। रोज़ानो बेगुनाह माण्हू दहशतगर्दनि जो निशानो बणिजी रहिया आहिनि। पाक फ़ौज जे जुर्रत ऐं बहादुरी सां दुश्मन खे इबरतनाक शिकस्त ॾिनी। हर सिपाही बहादुरी सां दुश्मन जो मुक़ाबिलो कयो। हक़ जी जंग में अज़ीम कामयाबी में पाक फ़ौज जो किरदार साराह जोॻो रहियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दहशतगर्दनि खे पाड़ेसरी मुल्कनि मां मदद मिली रही आहे। दहशतगर्दनि सदन अवाम फ़ौज पुलिस खे शहीद करे अफ़गानिस्तान भॼी हलिया वञनि था। मुल्क जूं हालतूं सभिनी जे अॻियां आहिनि। पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर ख़तरनाक दौर मां गुज़री रहियो आहे। हर हिक जी ज़िम्मेवारी आहे त हू पंहिंजी फ़ौज सां गॾु बीहे। पाकिस्तान जी भारत खे शिकस्त सॼी दुनिया में मञी वई आहे। भारत हाणे कॾहिं बि पाकिस्तान तरफ़ मेरी अख सां न ॾिसी सघंदो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवण आहे त 9 मई जे वाक़े खे कॾहिं बि विसारे नथा सघनि। चाहिनि था त सियासतदान पंहिंजूं ग़लतियूं तस्लीम कनि। पीटीआई खे साज़िश तहत हुकूमत में आंदो वियो। 2018 में जाली मैंडेट ते पीटीआई बानी इक़्तिदार में आयो ऐं हुन कारगन खे मुआशरे में हथी ॾिनी। पीटीआई बानी जो 3.5 वरियनि जो कारो दौर रहियो। हाणे तहरीक इंसाफ़ वारनि जो महज़ रुगो हिक शख़्स जी आज़ादी लाइ आहे। आईजी सिंध ग़ुलाम नबी मेमन जो चवण आहे त डीएसपी पारस बखराणी डीएसपी ज़हूर सुमरो ॿियनि एहलकारनि जी तबियत बहितर आहे। शिकारपुर मुक़ाबले में 9 ॾोखारी मारिजी विया आहिनि। सिंध में अमन अमान जी सूरतहाल बहितर आहे। जेसिताईं अवाम साथ न ॾींदो पुलिस खे मुकमल कामयाबी न मिलंदी। सखर घोटकी शिकारपुर ऐं लाखाणे मां नोगो एरिया ख़त्म थी विया आहिनि। 2 सालनि खां ऑपरेशन हलंदड़ आहे। जेकी ॾोहारी पेश थींदा कानूनी तरीक़े सां ट्रीट कयो वेंदो। लाखाणे में ॾोहारनि जे पेश थियण ते ॾोही कार्रवाइनि में ज़ाब्तो आयो आहे। आईजी सिंध ग़ुलाम नबी मेमन पारां ज़ख़्मी डीएसपी पारस बखराणी संदसि मुड़ुसु डीएसपी ज़हूर सुमरे ऐं ॿियनि एहलकारनि जी अयादत। ज़ख़्मी पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि खां तबियत पुछा करे हौसला अफ़ज़ाई कई।